दुरूद पढ़े पर दीदार न पियो थे। अरे जेकी रोज़ यार जो दिलवो ॾिसन वरी जो दीदार बंद थी वञे इन हिजरई विछोड़े जी ख़बर उन्हनि खां पुछो जन इश्क जी सुर्की पीती आहे। तू चवंदो ईद रमज़ान जी, तू चवंदो ईद ज़ुल्हज जी, पर इश्क वारा चवंदा आहिनि मुलाकात हबीब साडी ईद हो गई, मुलाकात हबीब साडी ईद हो गई, सादा हज अकबरी तेरी दीद हो गई, सादा हज अकबरी तेरा उच्चा है नावा तेना कोई परेछावा, तेरिया चुप तेरिया तक के अदावा मैं मुरीद हो गई, तेरिया तक के अदावा मैं मुरीद हो गई। है मुलाकात हबीब साडी सादा हज अकबरी तेरी दीद हो गई, तेरी सूरत जो तकी ते मोहब्बत हो गई पक्की, जन्नत वास्ते पक्की ए रसीद हो गई, जन्नत वास्ते पक्की ए रसीद हो गई। मुलाकात हबीब साडी दीदार बंद थी वियो, रात ॾींहुं रोए थो पियो, पुनल नाराज़ थी वियो, कीअं पंहिंजे यार खे परचाया, कीअं दिलबर खे सरचाया, कीअं मुंहिंजो महबूब वरी दीदार कराई। ओ तुंहिंजे दीदार ले मदनी लॻ में लूअ लूअ अंदर लोरी, ओ फिर बेहाल कयो बेवस लुटे दिल यार रे ज़ोरी, ज़ारो कतार रोए थो पर ज़ियारत नथी थिए। मुंहिंजा दोस्तों कंहिं वलीअ ॿुधायो से ओ बाबु निसाए खां हिकिड़ी ॿुढड़ी औरत अचे वेंदी अथई, उन औरत जो शुगुल इहो आहे, कमु इहो आहे, उनजी इबादत इहा आहे जो गुंबद खदरा खे ॾिसंदी आहे उनजे अखियुनि मां लुड़क वहंदा आहिनि पिया, के नफल पढ़न, के नमाजू पढ़न, के इशाक चाश्त अवाबीन पढ़न, इश्क वारा गुंबद खदरा के ॾिसंदा आहिनि नीर वहाईंदा आहिनि। हाय सुभान अल्लाह, मरहबा क्या रोज़े सरकार है, सारा आलम तालिबे दीदार है, मरहबा क्या रोज़े सरकार है, सारा आलम तालिबे दीदार, अल मदद प्यारे नबी जो पुकारे उसका बेड़ा पार है, सारा आलम तालिबे दीदार, मरहबा क्या रोज़े सरकार है, सारा आलम मुस्तफा नजर करम फरमाएंगे, एक दिन हम सब मदीने, एक दिन हम सब मदीने जाए, जगह मदीने वञणो आहे सो गरजी पड़े, एक दिन हम मुस्तफा नजर करम फरमाएंगे, एक दिन हम सब मदीने जाएंगे, अलमदद प्यारे नबी जो पुकारे उसका बेड़ा पार है, सारा आलम मरहबा क्या रोज़े सर, सारा आलम तालिबे दीदार है,
सुभान सुभान। मुझा सोना नबी, मुझा दिल पर नबी, मुख्तार तू आई, नूरी नबी मेरे वार तू, मुझा प्यारा नबी, मुझा सोना नबी, मुख्तार तू आई। अफसोस ताजो ज़ौक़ ना है। हाँ अले निंड पइजी विया आहियो, ॾोह तव्हांजो बि न आहे, ॿ थियण वारा आहिनि। हाँ फजर ताईं कहिड़ा वेहंदो, फजर ताईं ॾिसो फजर ताईं हाणे थी ख़बर पए तव्हांजी। हथ त खणी थो पर ॾिसां थो तुंहिंजे इश्क खे। हाँ मुझा सोना नबी, मुझा मिठड़ा नबी, मुख्तार तू आई, नूरी नबी मेरे, मुझा सोना नबी, मुझा मिठड़ा नबी, हुक्म तो वटी कुन फयकून जो, इल्म तो वटी कान यकून जो। हाँ हबीबन जो पावर इहो आहे, चवनि कुन थी पो त थी पवे। हाँ इल्म साईं जो इहो आहे, जेको थी वियो, जेको थिए थो, जेको थींदो, हर शइ जो इल्म रब ॾेई छॾियो अथसि। अल्लाह ताला अता करे छॾियो अथसि, अहिड़ो इल्म ॾेई छॾियो अथई जो हिन महफ़िल खे बि अॼु ॾिसनि था वेठा। हाँ हुक्म तो वटी कुन फयकून जो, इल्म तो वटी कान यकून जो, मौलाए कुल मुख्तार तू आई, नूरी नबी मेरे, मुझा सोना नबी, मुझा सोना नबी, सरदार तू आई, नूरी नबी मेरे। सुभान अल्लाह। ओ वली सगोरो शेख दलाइल के वली सलाद नस, ओ हिन दरवाजे ते हिकिड़ी कुराड़ी औरत वेंदी आ, जंहिंजूं नज़रूं गुंबद खदरा में हूंदियूं आहिनि, अखियुनि मां नीर वहाईंदी आ। उन जीजी साइण खे वञी चओ जे उहा राज़ी थी वई त पुनल परचाए ॾींदई। सुभान अल्लाह। न हर जन जनस्तो, न हर मर्द मर्द, खुदा पंज अंगुश्त यकसां न करद, हर मर्द मर्द न हूंदो आहे, हर ज़ाल ज़ाल न हूंदी आहे। के ज़ालूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जन खे अल्लाह ताला जल शानो पंहिंजे विलायत ऐं बुज़ुर्गी जा दर्जा ॾेई छॾींदो। हाँ वलिया सगोरी कामिला आरिफा बानी जो वटि उहो शेख दलाइल अचे थो ऐं पटको लाहे खणी पेरे रखियईंसि। अम्मा अम्मा मुंहिंजो पुनल मूंथां रुसी वियो आहे, मुंहिंजो दिल पर मूंडो नाराज़ थी वियो आहे, मूंखे पुनल परचाए ॾे, मूंखे सुहिणो सरचाए ॾे। कीअं रिझाया तोखे कीअं परचा, कीअं रिझाया तोखे कीअं परचाया, दस कोडा दस कोडा। कीअं रिझाया तोखे कीअं परचा, कीअं रिझाया सोना। या थे या मोमिन पाक नमाज़ी, बस तू राणा जीअं थी राज़ी, जामी जोड़ाया कि न सी सुनवाया, जामी जोड़ाया
कोना दस कोना किया रिझाया तो कि झूमी झूमी चो किया रिझाया किया रिझाया तो के किया रिझाया तो के किया परचाय दस कोना या थी मोमिन पाक नमाज़ी दस तू राणा जिया थी राज़ी जामी जोड़ाया कि नसी सुने वाया जामी जोड़ाया कि नसी सुने वाया दस कोना किया रिझाया तो के किया परचाय किया रिझाया सोना किया रिझाया सोना किया रिझाया तो के किया परचाया किया रिझाया सोना दस कोना आया वो मिठा हे गालियूं इश्क जूं हे रंद मोहब्बत वठाईंदी आ इश्क ये बेचरा वठाईंदो आ इश्क चवंदो आ त कीअं पंहिंजे पिरीअ खे परचाया कीअं पंहिंजे यार खे राज़ी कया हाय ओ मिठा होॾे ॾिस त बिलाल वारीअ जे दड़नि ते गरम ततल रेती ते लेटायो अथसि मथां ॻरा पत्थर पिया अथसि ओ बिलाल मोहम्मद जो दीन छॾींदे कि न बिलाल जी ज़बान ॿाहिरि निकिरी आई आहे पर चए थो हे ज़ालिमो सिर हिकिड़ो आहे पर लख जानियूं बि दिलि पर तां क़ुर्बान करे छॾियो ओ मिठा होॾे निहार मके जे गलियुनि में अम्मार बिन यासिर सुतो पियो अथई मथों टांडा रखिया अथसि सीने जे मथां बरंदड़ टांडा पिया आहिनि जे रत ॻरे थो चर्बी ॻरे थी उहे गोश्त भुॼी रहियो आहे ओ अम्मार मुस्तफ़ा जो दीन छॾींदे या न पर अम्मार चए थो दिलबर जो दर न छॾींदुसि ओचितो सुहिणा हबीब अचे लंघिया आहिनि दिलबर जी जो नज़र पई आहे अम्मार जी नज़र हबीबनि जे मुखड़े ते पई आहे रड़ करे चए थो अदरिकनी अग़सिनी या रसूल अल्लाह क़ुर्बान वञा सुण हेॾे ते नज़र कर हेॾे ते निहार अॼु तुंहिंजे इश्क में मुंहिंजो छा हाल बणियो आहे साईं फरमाइनि था इस्बिरू या आल यासिर फइन मौइदकुमुल जन्नह ओ यासिर जी औलाद सब्र कयो तव्हांजे लाइ जन्नत जा दर खुली विया हाय हाय चओ अल्लाह अल्लाह मुखा मुझो पिरी मौला न कसे लख बेरालो कुरुसे तरुसे लख बेरालो कुरुसे तरुसे लख बेअसूर मिलिया त सही वेंदुसि महबूब रुठो त मरी वेंदुसि महबूब रुठो बेअसूर मिलिया त सही वेंदुसि महबूब रुठो त मरी वेंदुसि महबूब रुठो कन पाए जो पिरी तन पाद पुसे लख बेरा लो कुरुसे तरुसे लख बेरा
क्यों तुम्हें दुआऊं पिनी असा दिल बेउनिया खेदनी साधनी ओ मिठा ओ लाड़काने वारा अज मथे हथ खणी ऐलान कर असा दिल दे मदनिया खेदनी साधनी हथ मथे खड़ी ऐलान कर तो दिल मदीने वारे जे उठी भी मथे उठी ऐलान कर असा दिल दे सजणा असा दिल दे सजणा ओ प्रियो सुन क्यों तुम दो पिनी असा दिल दुनिया खेदनी सदनी असा दिल दे सजणा खेदनी सदनी कम पर जो प्री तन बांध पुसे लक बेरा लो लक बेरा लो लक बेरा लो कुर्स मिटन सुन परवाह नहीं यार सुन गलती नहीं दुनिया एक पासे थी वने गलती नहीं चल हबीबन जी ज़ात चल मुझे मदीने वारो मीर ओ मुकाम जो प्री मौला नक से लकबे ओ दिलड़ी दिनम जातो खे दिलड़ी दिनम जातो खे इहा वापस वरण जी नाहे सिर जो कयो मुसोदो हाजत कुछण जी नाहे दिलड़ी दिनम जातो खे दिलड़ी दिनम जा मदनीअ खे वापस वरण जी नाहे ओ लखे दुनिया में सोना बेहद हुस्न वाला पर मदनी तो साम जाल कंहिंखे सिर्फ में बीहण जी नाहे तो साम जाल कंहिंखे सिर्फ में बीहण जी नाहे सिर जो कयो मुसोदो दिलड़ी दिनम जो तोखे इहा वापस वरण जी नाहे सिर जो कयो मुसोदो ओ सवे दुनिया में सोना बेहद हुस्न वारा मुझा दिल पर तो साम जाल कंहिंखे सिर्फ में बीहण जी नाहे सिर जो कयो मुसोदो लख रहमतूं हूंदव तव्हांखे हाय 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 ओ मिठा अज हे सबक सिखी वन इन मजलिस मजा हे दर्स पढ़ी वन सुभाणे पुछंदई त छा वाइज़ ॿुधी आहे छा तकरीर ॿुधी आहे हा पुछंदई न सुभाणे भाई मातली को पीर साहब आयो छा ॿुधाए हुई तू चइजे सबक इहो सिखी आयो आहियां दिलड़ी दिनम जा तोखे हाय मुआर्ज पे कयो हज़रत शेख दलाइल जिनके दीदार बंद थी हाँ माई साहबा के पटको लाहे रखी अम्मा हाणे मूंखे पिरी परचाए ॾे हाय हाय
माई साहबा पटको खणी शेख उद्दलाल जे मथे ते रखियो, हीअं बाह मां वठी कुराइड़ी बुढ़ड़ी ज़ईफा ओ महबूब जे मोहब्बत वारी बानड़ी, हीअं कुल्ले को मथे करे ची शुफ हाज़ा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाय हाय शुफ शुफ हाज़ा रसूलुल्लाह। हे निहार हे थी मुझे सोने नबी। शेख दलाल जो दिसे तो सुजागी में हिन्ने क्यों साहबी बंजी ज़ियारत नसीब। हाय हाय या तो ख्वाब में दीदार थी नो, पर अज वलिया कामिला आरिफा बानी हीअ जो खणी हथ ॾेखारियो त अबी बंजो सुजागी में दीदार। अरे तू चईंदो वलियन वटि छो था वञो, वलियन वटि छा रखियो आहे? असां वलियन वटि इन जे लाइ वेंदा आहियूं, इहे हथ मुबारक खणी ॾेखारींदा आहिनि त हबीबनि जा दीदार थी वेंदा। सुभान अल्लाह। ओ मिठा हुजूर सैयदना गौसे आज़म मुर्शिद मुहीउद्दीन अब्दुल कादिर जीलानी साईं जी महफिल लगी पई आहे, तकरीर हले पई, साईं फरमा खामोश। सब माण्हू चुप थी विया, ख़ामोशी छांइजी वई। कां जो माण्हुनि जे रुगे साह खणण जो आवाज़ पियो अचे, बाक़ी हर पासे सन्नाटो ऐं ख़ामोशी छांइजी। हज़रत शेख अली बिन हयती अल्लाह जो कामिल वली वेठो आहे, छा पियो ॾिसे त उन महफ़िल में मुझो मदीने वारो मीर अची वियो। हाय हाय अरे अखियूं हुजन हीअं दीद खण त हबीबनि जा जलवा नज़र अची वञे। तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह, मेरे जिस्मे आलम से छुप जाने वाले, मेरा दिल भी चमका दे चिमकाने वाले, चमक तुझसे पाते सब पाने वाले। हरम की ज़मीन और कदम रख के चलना, हरम की ज़मीन और कदम रख के चलना, अरे सर का मौका है ओ जाने वाले। जॾहिं मदीने वञी न त पहिरीं पंहिंजे मुर्शिद कामिल वटि वञजाए, उहो तोखे वञणु सेखारींदो। पोइ वञी ॾिस त मदीने जे में छा था जलवा नज़र अचे। ओ मिठा हज़रत गौसे आज़म मुर्शिद मुहीउद्दीन अब्दुल कादिर जीलानी हसनी हुसैनी सुनो बगदाद वारो साईं हीअं वेठा आहिनि त सुजागी में हबीबनि जो दीदार नसीब थियो। साईं फरमाइनि पिया त पुट अब्दुल कादिर उथी बगदाद जे जामे मस्जिद जे मिंबर ते बीही खुतबो ॾे माण्हुनि खे मुंहिंजो दीन सेखार। मूं अर्ज़ कयो त क़िबला हिते फसी बलीग वॾा आलिम वॾा मुहद्दिस वॾा मुफ़स्सिर वेठा आहिनि, मां छा बयान कयां? साईं फरमायो तो बच्चा अब्दुल कादिर उथी बयान कर। पोइ महबूबन करीमन छा कयो, पंहिंजी लुआबे दहन फीणी मुबारक कढी 7 भेरा मुंहिंजे वात में विधई। हाय 7 भेरा वात में विधनि था। फरमाइनि था पुट हाण भी तकरीर कर। साईं फरमाइनि था बेपारी नमाज पढ़ी मिंबर ते बीठो हुया, अरे जमात लगी पई आहे। पाण फरमाइनि था मूं ॾिठो त मुंहिंजो बाबो अली आहे। सुभान अल्लाह। मुझो सुनो अब्दुल कादिर जीलानी हसनी हुसैनी सैयदा
साईं फरमाइंदा अनल हसनी वल मुख्दा मकामी, अनल हसनी वल मुख्दा मकामी, अनल हसनी वल मुख्दा मकामी व अक़दामी अला उनुकिर रिजाली। बगदाद वाला साईं फरमाइन था तो मां हसनी आया, मुझो मकाम मुख्दा, छा मुख्दा, मीम खे दाल आइन, पण फरमाइन था मां मुख्दा जे मकाम ते फाइज है। वो कहो मकाम आ जो साईं फरमाइन था वह अक़दामी अला उनुकिर रिजाली, सारी दुनिया जे वलियन जे कुल्हन जे मथा मु अब्दुल कादिर जो कदम। हजरत शेख अकबर तवज्जो फरमायो, गुफ्तगू जो आखिरी सुआ, शेख अकबर मुहियुद्दीन इब्नुल अरबी पंहिंजे किताब फुतूहात मक्किया जुल्द ॿियो सफ़ो 130 उन किताब में साईं लिखनि था त मुख्दा हिकिड़ो अहिड़ो मकाम आहे जो अल्लाह जे खास कुर्ब वारो मकाम आहे, जो सॼी दुनिया में जेकी वलियन खे बातनी रूहानी खिलातूं मिलंदियूं आहिनि उहो मकाम मुख्दा वारे वलीअ जे हथां ॾियारियूं वेंदियूं। सुभान अल्लाह। दुनिया जे वलियन खे जेकी मकामात बातनी रूहानी फ्यूज अनवार मिलंदा आहिनि, बातनी खिलातूं ऐं राज ऐं रमूज़ात मिलंदा आहिनि, उहे साहिब मुख्दा वलीअ जे हथां ॾियारिया वेंदा। गौस आज़म फरमाइनि था त मां मुख्दा जे मकाम ते रब मूंखे वेहारे छॾियो आहे। यानी सॼी दुनिया जे वलियन खे जेकी ख़रका मिलनि था, जेकी रूहानी तरक़ियूं नसीब थियनि थियूं, से सोणे अब्दुल कादिर जीलानी जे हथों मिलनि। साईं जे दौर में हिकिड़ो अल्लाह जो कामिल वली थी गुज़रियो आहे। इहो वाक़ियो बि हज़रत शेख इब्न अरबी फुतूहात मक्किया में लिखियो आहे त उन कामिल वलीअ फरमायो त मां बातिन में उरूज कयो, तरक्की कई, बुलंदी ते वियुसि, मूंखे परवाज़ रूहानियत में मिलंदी वई। अहिड़े मक़ाम ते पहुतुसि जो मूं सम्झो त हिन मक़ाम ते हाणे ॿियो को हूंदो ई न। साईं फरमाइनि था त पोइ उन मक़ाम ते मूंखे हिकिड़ी बातनी खिलत ऐं वेस ढकायो वियो। पोइ संदन मुरीदन पुछो त किबला भला तव्हांजो अहिड़े बातनी उरूज मक़ाम ते पहुतो त तव्हांखे सैयदना अब्दुल कादिर जीलानी उते नज़र आयो? उन वलीअ सगोरे चयो त मूं न ॾिठोमांसि, मां इंतहा उरूज तरक्की ते वियुसि, पर मूंखे कंहिं मक़ाम ते सैयदना अब्दुल कादिर जीलानी नज़र न आयो। पोइ इहा ॻाल्हि अचे गौसे आज़म खे ॿुधायूं त साईं फलाणो वली हीअं थो चवे। पाण फरमायूं त इन खे चोस जेका तोखे खिलत मिली हुई, फलाणा निशान, फलाणा पार, फलाणा पता, इन निशान वारी खिलत इहा मुंहिंजे हथों तो तोखे मिली हुई। जॾहिं वो रूहानी उञाण बातनी निशानियूं गौसे आज़म ॾिनियूं त उन वलीअ मञियो, तस्लीम कयो त बेशक जेका मूंखे खिलत मिली सा बराबर इन्हनि निशानियुनि वारी वाकई अब्दुल कादिर जीलानी जो उहो मक़ाम आहे जो गौस कुतुब उन मक़ाम खे ॾिसी बि नथा सघनि। अहिड़ो मक़ाम अल्लाह ताला गौसे आज़म खे अता करे छॾियो। साईं फरमायो त अनल हसनी वल मुख्दा मकामी व अक़दामी अला उनुकिर रिजाली। मुंहिंजा दोस्तो, जॾहिं साईं ऐलान कयो आहे त मुंहिंजो कदम सभिनी वलियन जे गर्दन ते आहे। किताब आहे कदम शेख अब्दुल कादिर अला रिकाब औलिया अल अकाबिर। उन किताब में लिखे थो त हजरत मोहम्मद ख्वाजा मोहम्मद गैसू दराज
चिश्ती सिलसिले जो बुजुर्ग हुयो उन इन ॻाल्हि खे तस्लीम न कयो त कीअं भला गौसे आज़म जो कदम सभिनी वलियनि जे गर्दन ते कीअं हूंदो। उन खे दिलि में शक गुज़रियो, उन जो बदन सॼो सुन्न थी वियो। अस्तगफिरुल्लाह दाइम अस्तगफिरुल्लाह अल्लाह अस्तगफिरुल्लाह दाइम अस्तगफिरुल्लाह। चो चो अल्लाह अस्तगफिरुल्लाह अल्लाह अस्तगफिरुल्लाह। ओ छपर की मैं छॾियो गोली पंहिंजी गॾियो सच्चा सैयद ही सगुदर ते सॼो। ओ पिरी पिरतऊं पखा अची ओरां ॾियो हियो दर जो कुतो न कर धार मिठा अजा आलम जा आधार मिठा अगाए आजिज़ जी ओ छिंगार मिठा अजा आलम जा। ओ जेके वसदी वाहन आहे मिठा ते ता पंहिंजी निगाह न लाए मिठा। है जेके वसंदी वाहन आहे मिठा ते ता पंहिंजी निगाह न लाए मिठा। ओ सिके साओ मुंहिंजो नाले अल्लाह मिठा बेवावली न विसार मिठा अजाल मंजा आधार मिठा अगाए आजिज़ जी ओ छिंगार मिठा अजाल मंजा। ओ रहम भरिया साईं रोज़ धणी कीअं हेॾी जुदाई आया खे वणी खुशहाल कयो मंझ ख़्वाब खणी हियो बानी पंहिंजी जो से बार मिठा अजाल मंजा। ओ अथ में बघड़ा मतन कीअं वणा साईं हज़रत कासिम के हली कंधो कीअं खणा पंजा अफ़ाल ॾिसी है हथड़ा हणा मारे मरम जी मयार मिठा अजाल मंजा आधार मिठा अगाए आजिज़ जी ओ छिंगार मिठा अजाल मंजा। सुभान जेकर चाही अहद को मिले अहमद नाम पकेंदी रहो जेकर चाही अहद को मिले जिथे जो लेखी तू नाम मुहम्मद चुम चुम अखियां ते लेंदीरा चुम चुम अखियां ते लेंदीरा जेकर चाही वो अहद को हाय सुभान अल्लाह। अन बशर दान शोर मचा तू ओ विच यूं दे दी टिका तू वाह पीर मिठा तुझे मज़ार ते चले किरोड़े रहमतूं वसन वाह जवान केड़ो सिंध के सबक सेखारे अन बशर दान शोर मचा तू विच यूं दे दी टिका तू आ भायड़ा इन साफ जो पातू कुछ ता सोच सुचेंदीर जेकर चाही अद को मिले अहमद नाम पकेंदीर
जेकर चाहे अद को मिलना अहमद। गुफ्तगू जो इख्तिताम मौला अली जे शान में। ताते हिन बरकतुन भरी महफिल जो अंजाम मौला अली जे जिक्र ते हुजे। इश्क में जाचो अली अली मोहब्बत माचो अली अली साईं कंदो सब भली भली अली असांजो मौला आहे अली असांजो मौला आहे सांग कंदो सब सांग कंदो सब सोला अली बिना नहीं गली गली इश्क में जाचो अली लाड़काने वारा चो अली दादू वारा चो अली साईं कंदो सब भली शेरे खुदा जो शान निरालो ऊंदा हुन जो आहे उजालो शेरे खुदा जो शान निरालो ऊंदा हुन जो आहे उजालो इश्क में जाचो अली अली शाहे नजफ जो शरफ न जाने दोज़ख दे सो जल्द पलाने सुभान 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 नजफ शरीफ हाजिरी थी हजरत मौला अली जे दरबार ते हाजिरी थी वल्लाह खुदा जी इज्जत जो कसम जेडी मला नजफ शरीफ जो शहर परे को ॾिठोसीं दिल जूं कैफियतूं मटिजी मौला अली जो गुंबद मुबारक सोन जो ठहियल अंदर जेका मज़ारे पाक जी चौकुंडी ठहियल आहे उहा सॼी सोन जी जड़ावत जहिड़ो मौला अली शान वारो तेड़ी दरबार बि साईं जी सुभान अल्लाह। दोस्तो अहले कशफ ऐं अहले बातिन था चवनि त जॾहिं मौला अली जे आस्थाने ते वञो त रूहानियत जा उहे मकाम था मिलनि जो 40 चिल्ला कमायो उहो तरक्की कोन थी मिले जेका मौला अली जे हिकिड़ी नज़र सां फैज़ मिली। शाहे नजफ जो शान न जाने दोज़ख दे सो जल्द पला दोज़ख दे सो जल्द पलाने मरदो मुनाफिक रुली रुली इश्क में जाचो अली अली असांजो मौला आहे सांग कंदो सब सोला आहे हाय सुभान हाय वाह मुझा मौला अली तुझो शान अली जो नालो वठण सां दिल ठरी थी हाँ मोमिन जी दिल ठरी थी पवे अली असांजो मौला सांग कंदो सब अली बिना नहीं गली गली
करमुल्ला जो साउथ सारे, करमुल्ला जो साउथ सारे, मौला अली ने बोनवे सारे, दर जन्नत जावे खुली खुली, इश्क में जाचो। सुभान अल्लाह। वरी आया सी बगदाद शरीफ में, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बगदाद वारो साईं इए थो कर्म करे जो हीअं घोड़े सवार चढ़े घोड़े ते मुराद पुॼाए थो छॾे, लहण बि कोन थो ॾे। सुभान अल्लाह। बगदाद वारे साईं जे दर ते वञ ऐं हीअं मुराकबो करे वेह, खुदा जो कसम जलाल गौसियत जा जलवा ई परतवा था नजर अचे। हजरत शेख अहमद कबीर रफ़ाई रहमतुल्लाह अलैह, जेको रफ़ाई सिलसिले जो शेख तरीक़त ऐं इमाम तरीक़त आहे, उन फरमायो आहे त जेको बगदाद वञे आले बातिन हुजे, बातिन जेके दर्जे वारो हुजे, उनखे हक़ आहे त पहिरीं बगदाद वारे साईं जे दर ते हाज़िरी भरे पोइ ॿियनि वलियनि खे। पुट बगदाद जे शहर में 1.25 लख वली आहिनि, केतिरनि नबियनि जूं मज़ारूं आहिनि बगदाद शरीफ जे शहर। सैयद अहमद कबीर रफ़ाई रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त जलाल गौसियत जी तकाज़ा ई आहे त आले बातिन जॾहिं ईंदा आहिनि त पहिरीं गौस आज़म जे दर जी हाज़िरी भरींदा आहिनि, पोइ ॿियनि वलियनि जे मज़ारनि ते वेंदा। जेकॾहिं आले बातिन हुजे बगदाद में वञे ऐं पहिरीं गौस पाक जे दर जी हाज़िरी न भरे त उनजी विलायत सलब थी वई। सुभान अल्लाह। बगदाद वारे साईं जे दर ते दरखास्त कर त ओॾी महिल ॾिस त फ़ैसिलो थिए थो, लिख थिए थी। चओ अल्लाह पीर मेरा गौसुल आज़म, पीर मेरा गौसुल आज़म है बदरे मुनीर, सोना दिलदार दिस दे, लखा रोंदे रहाए बुढ़े बेड़े कराए, दिलदार दिस दे। गौस दा मुनकिर जेड़ा मुल्ला समझी आंखों बखीले, गौस दा मुनकिर जेड़ा मुल्ला समझी आंखों बखीले, ना शर्मावे शान घटावे ताइयो हर जा जलीले, आप काम दा खावे, आप काम दा खावे, सकू खत में चलावे मुर्दार दिस दे, आप काम दा खावे, सकू खत में चलावे मुर्दार दिस दे। करम कर खुदारा ओ बगदाद वारा, सदन तो कि मुर्शिद ही मुसाफिर बेचारा, करम कर खुदारा ओ बगदाद वारा, करम कर। रब करीम इंशाल्लाह बगदाद वारे साईं जी मोहब्बत दे, मौला अली जो इश्क दे, मदीने वारे साईं जी सिक दे, अल्लाह जी मोहब्बत सीने में अचे, बेड़ा पार थी वेंदा।
मदद कर मूं निमाणीअ जी मिठा महबूब सुबहानी करे वार विगाणीअ जी अचे रस जवान जी लानी अचे ओखिए अड़ी आया सवे सूर में सड़ी आया पुखे तुझे पड़ी आया मिठाओ कुतू बरबानी मदद करनी निमाणीअ जी मिठा महबूब सुबहानी करे वार वेगाणीअ जी अचे रस जवान जी लानी अचे रस घोट बगदादी अड़ीअ सां करे काइम दादी थिए दुश्मन जी बर्बादी थिए दुश्मन जी बर्बादी नजर कर नूर नूरानी करमुला थो सदे सारे हंजू तो हिचीर में हारे करमुला थो सदे सारे हंजू तो ले जेर में हारे बेड़ी उन जी वञो तारे ओ तू आई पीर लासानी मदद कर मूं निमाणीअ जी मिठा महबूब सुबहानी अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या नबी अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रहमतल लिल आलमीन वसल्लम अलैका या शफीअल मुज़निबीन अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद وعلى آله وصحبه وسلم تسليما كثيرا كثيرا اللهم إنا نسألك موجبات رحمتك وأزاعم مغفرتك والسلامة من كل إثم والغنيمة من كل بر والفوز بالجنة والنجاة من النار يا عزيز يا غفار يا رب العالمين اللهم إنا نسألك إيمانا كاملا ويقينا صادقا ورزقا واسعا آمين چوندالو وتوبة نصوحا وقلبا خاشعا ولسانا ذاكرا وبدنا صابرا وولدا صالحا وتوبة نصوحا وتوبة قبل الموت وراحة عند الموت ورحمة ومغفرة بعد الموت والعفو عند الحساب والفوز بالجنة والنجاة من النار يا عزيز يا غفار يا رب العالمين या अल्लाह हिन सारी जमात ते लुत्फ करम फरमा या अल्लाह हिन सारी जमात ते करम जी निगाह फरमा मदीने वारे मीर जे सदके मुझा मौला हिन इंजमन हिन बज़्म आले सुन्नत के तरक्की अता फरमा हिन जे सदर के जुमला ओहदेदारन कारकुनन के इज्जत में माल में दीन में तरक्की अता फरमा साईं नाले मिठे जे इज्जत में दीन में इस्लाम में ईकान में इश्क हबीब में इजाफो ही वाधारो फरमा मुझा मौला इकबाल शेख जो मुरादू पूरियों फरमा हिन सारी महफिल में जेकी हाज़िरी न उन्हनि सभिनी जो मुरादू पूरियों फरमा ए मुझा मौला जन दुआउनि जे लाइ चयो आहे तन जूं मुरादू पूरियों कर जेके चई न सघिया आहिनि तन जूं मुरादू पूरियों कर जे दर्दमंदनि जा दर्द दूर कर साइलनि जा सुवाल पूरा कर मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं हल कर या अल्लाह जे कर्ज वारनि जा कर्ज ला बीमारनि खे शिफ़ाए कामिला नसीब कर या अल्लाह मुश्किल में उनकी मुश्किलातूं हल कर छड़न के फरमा बरदार जालू अता कर
रे औलादन के साले औलाद अता कर जिन ते कूड़ा केस उन जा केस फतह फरमा इस्लाम के गलबो अता फरमा इस्लाम जी मदद फरमा कुरान और सुन्नत जो बोल बाला फरमा असांजे मुल्क पाकिस्तान जी हिफाजत फरमा मौलाए करीम असांजे मुल्क के इस्लाम जो मजबूत किलो बना मौलाए करीम असांजे मुल्क के तरक्की अता फरमा ओ मुंहिंजा करीम रब असांजे हुक्मराननि के दीनदार बना असांजे मथो हाकिम उहे आण जेके निज़ाम मुस्तफ़ा जी प्रचार करण वारा हुजनि मौलाए करीम